सेठारजा में ॻोठ मोहम्मद सादिक कुबर खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमन के हवाले से पीर सैयद मोहम्मद इस्माइल शाह जिलानी की अगवानी में हर साल जियां हिन भेरे भी एक शानदार वही रैली कढी वही है, जैमें आशिकान रसूल हथन में बैनर और झंडा खड़ी मरहबा मरहबा जो सदाऊं बुलंद कंदा रहा। रैली के पीर सैयद इस्माइल शाह जिलानी खिताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी इंसानियत लाइ रहमत बणिजी आया आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन्ही जहाननि जा सरदार आहिनि। हुननि वधीक चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दसियल वाट ते हली असां पंहिंजा ॿई जहान संवारे सघूं था। उन मौक़े ते हाफ़िज़ एजाज़ अली कादरी, गुलाम ला कुबर, समर कुबर ऐं ॿियनि नातूं पिणु पेश कयूं।